अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमरानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 80 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों, त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हेले ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 81, किस्त नंबर 31। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन घड़ियाल ते गौर कयो त हिन घड़ियाल में हिन वक़्तु 12:15 थिया आहिनि। हीउ ॾिसो, हिन वक़्तु 12:15 थिया आहिनि। ऐं दोस्तों हाणे वरी ॾिसो त हिन सीन में 1 मिंट गुज़रे थो त मथे घड़ियाल में हाणे वरी 12:20 थिया आहिनि। यानी 1 मिंट जो ई सीन मस थो गुज़रे त घड़ियाल में 4 मिंट वधी था वञनि। मतिलबु त 1 मिंट पहिरियां हिन साॻे घड़ियाल में 12:15 थिया हुया, वरी 1 मिंट अञा गुज़रियो ई मस आहे त हिन साॻे घड़ियाल में वरी 12:20 थिया आहिनि। यानी 1 मिंट में घड़ियाल में 4 मिंट वधी विया। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 82, किस्त नंबर 31। ऐं दोस्तों वरी हिन साॻे सीन में जॾहिं 2 मिंटनि खां पोइ हिन सीन जी एंट्री थी थिए त तव्हां हाणे वरी घड़ियाल में ॾिसो त वरी बि 12:20 थिया आहिनि। दोस्तों पहिरियां घड़ियाल हलियो पिए, 1 मिंट जी जॻह ते 5 मिंट वधियो विया, पर हाणे जॾहिं 2 मिंट गुज़रिया आहिनि हिन सीन जी एंड थी आहे त हाणे वरी घड़ियाल बीह रहियो आहे। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 83, किस्त नंबर 31। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॿुधिजो त हीउ शख़्स छा पियो चवे। ऐं हैबत लगातार मुंहिंजी जाचूसी पियो करे, लगातार मुंहिंजी जाचूसी पियो करे, 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 जाचूसी पियो करे। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे। हिन खे दरअसल चवणो हुयो त जासूसी पियो करे, पर हीअ हुन लफ़्ज़ खे जाचूसी चई वियो। इहो लफ़्ज़ जाचूसी न आहे बल्कि जासूसी आहे। उमेद थो कयां त दोस्तों हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 84, किस्त नंबर 31। दोस्तों हिन सीन में हीउ शख़्स जॾहिं तव्हां गुज़रे पियो त कैमरा में पियो निहारे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक हिन करे छॾी। हिन खे कैमरा जी तरफ़ निहारणु न खपे हा। ऐं हिन खे अहिड़े क़िस्म जी का बि वार्निंग न डायरेक्टर ॾिनी न कैमरा मैन ॾिनी। दोस्तों हीअ मिस्टेक कंहिंजी हूंदी, डायरेक्टर जी, कैमरामैन जी या एडिटर जी, मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों हीअ हिकु फ़नी मिस्टेक आहे, तव्हां गौर सां ॿुधिजो। दोस्तों दरअसल हिन औरत खे मथे में चकर था अचनि ऐं हिन खे हिन सीन में किरणो हुयो हिन विहाणे ते। हालांकि हिन खे डायरेक्टर सिर्फ़ु इहो चयो त तोखे पंहिंजो पाण खे उछलणो आहे ऐं हिन बि इहो सोचियो त मां पंहिंजो पाण खे हिन विहाणे ते उछलींदुसि, पर हिन जो बैलेंस बिगड़ी वियो ऐं हिन जो मथो ईस ते वञी लॻियो। हीउ जेको खट जो पाउ आहे या ईस, इन ते हिन जो मथो वञी लॻो। ऐं दोस्तों जंहिं वक़्तु हिन जो मथो हिन ईस ते लॻो त हिकु ज़ोरदार आवाज़ ॿुधण में आयो। दोस्तों दरअसल हीअ औरत हिन सीन खे सीरियस वठी वई ऐं जंहिंमें हिन खे हिकु वॾो मथे में धकु लॻो। दोस्तों तव्हां पाण बि ॾिसो ऐं उहो आवाज़ु ॿुधो। मिस्टेक नंबर 85, किस्त नंबर 31। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु हीअ औरत हिन खट जे पावे जे भरिसां ऐं हिन विहाणे जे आख़िर में सुतल आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे, दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त हीअ हाणे हिन विहाणे जे विचो विच सुती आहे ऐं हिते किथे बि खट जो पायो नज़र कोन थो अचे। हाणे हिन खट जे पाए खां बिल्कुलु काफ़ी परे थी वई आहे।
वरी दोस्तो 3-4 सेकंडनि खां पोइ वरी जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे वरी साॻी जॻह ते सुती पई आहे इन खट जे पाए जे भरिसां ऐं इन विहाणे जे आख़िर में। दोस्तो 1 सेकंड विहाणे जे विच ते सुम्हे त वरी 1 सेकंड विहाणे खां परे। दरअसल हीअ मिस्टेक हिन रीति आहे त हिननि ड्रामे जूं हे वीडियो क्लिपूं अॻियां पोयां करे भरियूं आहिनि। दोस्तो उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तो अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तो यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तो इहो बि यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तो हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।